والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم يقول يا ليتني قدمت لحياتي فيومئذ لا يعذب عذابه أحد ولا يوثق وثاقه أحد. आवाज़ मोद महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदम टाइम मिले फुर्सत मिले बल्कि ये चवां तो टाइम कढी वठिजो पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी के ज़िंदगी में एक दफ़ो ज़रूर पढ़ो। अल्लाह जो तौफीक दे तो बार बार पढ़ो, पर एक दफ़ो ज़रूर पढ़ो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी कीअं गुज़री। यकीनन उन्हनि जी ज़िंदगी जी हर अदा में तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ वॾो सबक़ आहे। दीन छा आहे ऐं दीन जे मुक़ाबले में दुनिया जी छा औकात आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे मिसालनि मां सम्झण जी कोशिश करियूं था। कॾहिं उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जो कौल मिले थो त मां पंहिंजे अखियुनि सां रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो हो। पाण मुख जे करे कंध झुकाए हलंदा हुआ, एतिरो बि खाधो कोन हुयो जो खाए करे गुज़ारो कंदा। इन अदा मां मालूम थिए थो त दीन जे मुक़ाबले में दुनिया जी का हैसियत कोन्हे। कॾहिं मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो फरमान मिले थो त जॾहिं खां मदीने आयासीं इन 10 साला दौर में कदम 3 दिहाड़ा लगातार कोन आया जो मोहम्मद जे अहल बैत पेट भरे खाधो खाधो हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन अदा मां मालूम थिए थो त दीन जे मुक़ाबले में दुनिया जी का हैसियत ही कोन्हे। कॾहिं तव्हांखे नबी जी ज़िंदगी में अम्मा आयशा जा इहे जुमला मिलंदा। फरमाइनि थियूं कॾहिं बि नबी जे घर में 2 टाइम जो खाधो, नमाज वही इन रिज़्क़ जे लाइ, रिश्ता विया इन रिज़्क़ जे लाइ, रत जे रिश्ते में झेड़ा थिया इन रिज़्क़ जे लाइ, पीउ जी मैयत कफ़न में वेड़ियल हुई उन्हनि जा पुट मिल्कियत तां विड़िया इन रिज़्क़ जे लाइ। इन जी अहमियत भला केतिरी आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमाइनि थियूं हिकु ॾींहं में जेकॾहिं असां 2 टाइमनि जो खाधो बि सही त हिकु टाइम मानी मिलंदी ही, ॿिए टाइम ते खजूर ते गुज़ारो करणो पवंदो। इन अदा मां मालूम थिए थो त दीन जे मुक़ाबले में दुनिया जी का हैसियत कोन्हे। कॾहिं तव्हांखे मिलंदो रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मां बि चंद कीरातनि जे बदिले कंहिं कबीले जूं बकरियूं चारियूं। किथे मोहम्मद जो मक़ाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, किथे बकरियूं चारण वारो अमल मालूम थिए थो त दुनिया जी का हैसियत ही कोन्हे। कॾहिं तव्हांखे मिलंदो अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइनि थियूं मा तरक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिरहमन वला दीनारन। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जहान फ़ानी मां हलिया विया। मिल्कियत ॾिठीसीं, दौलत ॾिठोसीं, तरक़े खे ॾिठोसीं। रहमतुल लिल आलमीन पोइ हिते छा छॾे विया? पाण फरमाइनि थो हिकु दिरहम बि कोन हो त हिकु दीनार बि कोन। इन मिसाल मां मालूम थिए थो त दीन जे मुक़ाबले में दुनिया जी का औकात का हैसियत ही कोन्हे। कॾहिं तव्हांखे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में उहो मंज़र बि मिलंदो। उमतियो दीन खां परे रहण वारा भाइरो, मुंहिंजी पूरी तकरीर खे छॾियो हिकु जुमिलो यादि करियो। मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे तव्हांखे ज़िंदगी भर कमु ईंदो। हिकु सबक़ ॾियणु चाहियां थो, हिकु पैगाम ॾियणु चाहियां थो, हिकु मैसेज ॾियणु चाहियां थो। हीउ जेको कंध फिराए वरी लापरवाही सां चवंदा न निमाज़ लाइ टाइम कोन थो मिले, क़ुर लाइ टाइम कोन थो मिले, प्रोग्राम मां जलसो ॿुधण लाइ टाइम कोन थो मिले। हिन जुमिले खे यादि करियो।
अल्लाह तव्हां खे हिदायत अता फरमाए। ग़ज़वा खंदक जो मंज़र, सहाबा किराम खंदक खोटनि पिया, कई ॾिहाड़ा खाधे जो इंतज़ाम कोन्हे, पाणी जो इंतज़ाम कोन्हे, खंदक खोटींदे कई ॾिहाड़ा गुज़री चुका आहिनि। अचानक एक पत्थर साम्हूं आयो, ताक़तवर सहाबा, बहादुर सहाबा, जर्नेल सहाबा पंहिंजो ज़ोर आज़माइनि था, पंहिंजी ताक़त उन पत्थर खे टोड़ण ते सरफ़ कनि था। कैफ़ियत इहा आहे, पत्थर टुटो कोन, हली आया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पत्थर असां नथा टोड़े सघूं, तव्हां अचो। रहमतुल लिल आलमीन। अल्लाह जो कसम आहे, जंहिंजी ज़िंदगी में तकब्बुर जो नालो निशान ई कोन्हे, जंहिंजी ज़िंदगी में तकल्लुफ़ जो वजूद ही कोन हो, फरमाइनि था आना नाज़िल। जेकॾहिं तव्हां खां न टुटो आहे न, पत्थर खे टोड़ण लाइ मोहम्मद हाज़िर आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रहमतुल लिल आलमीन आया, उहा शइ जंहिंसां खंदक खोटरियुनि पे खयऊं, खणण खां बाद उन पत्थर ते हयूं ऐं हणण खां बाद सहाबा खे अज़ीम बिशारतूं ॿुधायूं। पर सहाबा किराम मंज़र हिकिड़ो नक्शो बयान फरमायो, इहो जुमिलो तव्हांखे सम्झाइण चाहियां थो। सहाबा किराम फरमाइनि था, जीअं ज़रब लॻी, नबी जी चादर मुबारक जिस्म अतर तां थोरो परे हटी वई, असांजे नज़रनि ॾिठो उहा बतन हो मक़सूदुन बिहजर। असां ॾिठो त बुख जे करे, उन जे करे नबी जे पेट ते पत्थर बदल। केर? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजे शान जो मुक़ाबिलो कोन्हे, मक़ाम जो मुक़ाबिलो कोन्हे। खंदक खोटनि पिया, बुख जे करे, उन जे करे, तकलीफ़ जी शिद्दत जे करे मुंहिंजे महबूब जे पेट ते पत्थर बदला। जंहिं नबी बुखूं बर्दाश्त करे, उनियूं बर्दाश्त करे, उम्मतियो बेक़दरा उम्मतियो, ही दीन तव्हां ताईं पहुचायो। अॼु तव्हां वटि निमाज़ लाइ टाइम कोन्हे, अॼु तव्हां वटि क़ुरान जे लाइ टाइम कोन्हे, उन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे, और रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आंदल किताब खे पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे। मूंखे पंहिंजे रब जो कसम आहे, जेकॾहिं तव्हां वटि टाइम कोन्हे न, पोइ इन ज़िंदगी में सुकून कोन्हे। विढ़ंदासीं, फितना थींदा, औलाद नाफ़रमान थी, वालिदैन बग़ावत ते मजबूर थी वेंदा, पाड़ेसरी जो कातिल बणिजी वेंदो, रत जा रिश्ता हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा, हिक ॿिए जे लाइ हमेशह जे लाइ दरवाज़ा बंदि थी वेंदा। ही बेचैनी जी ज़िंदगी गुज़रंदी, बेसुकूनी जी ज़िंदगी गुज़रंदी, बरकतुनि जो इख्तिताम थी वेंदो। मुसलमानों जेकर चाहियो था न सुकून मिले, पहुचो हिन वाक़े ते गौर करियूं था, सम्झो दुनिया जी हक़ीक़त छा आहे। अल्लाह जो कसम आहे, पैसे में सुकून न, अल्लाह सदर में सुकून रखियो, मौसीकी में सुकून ना, अल्लाह कुरान की तिलावत में सुकून रखे। के दोस्त की महफिल में सुकून ना, अल्लाह कुरान की महफिल में सुकून रखे। के उताक की कचहरी में सुकून ना, अल्लाह मस्जिद की कचहरी में सुकून रखियो। अचो पढ़ो, वाक़ियात के पढ़ो, गौर करियो, दुनिया की सहूलियात, दुनिया की फैसिलिटीज से भरियल एक जोड़ो अंडरग्राउंड ट्रेन में सफ़र करे, इंटरनेशनल लेवल जा सफ़र, इंटरनेशनल लेवल जा दौलतमंद मानो जे ट्रेन में सफ़र कनि था, उहे ज़ाल मुड़स सफ़र कंदे हिक ॿिए सां गुफ्तगू कनि था। बाद में इहो जोड़ो मुसलमान थियो, लेकिन थियो कीअं, वाक़ियो ॿुधाइण चाहियां थो। उहो मर्द पंहिंजी घरवारी खे चए थो, सहूलतूं बि आहिनि, दौलत भी आहे, ओहदा भी आहे, पैसे की फराहमी आहे, सब कुछ आहे, लेकिन मुंहिंजी दिल चए थी सुकून कोन्हे। सिर्फ मूं वटि न, मुंहिंजी घरवारी तव्हां वटि बि कोन्हे, सिर्फ तव्हां वटि न, हिन ट्रेन में मौजूद हर मुसाफ़िर खे मां ॾिसां पियो, कंहिंजे चेहरे ते को बि सुकून कोन्हे। पोइ सुकून आहे किथे? एॾियूं सहूलियतूं, एतिरी वॾी दौलत, पोइ सुकून मिलंदो किथे? मुसलमान हाणे अॻियां जुमिला यादि करियो, उन गैर मुस्लिम ईसाई जा जुमिला आहिनि। चए थो सफ़र ख़तमु थियो, घर पहुचां थो, मुंहिंजी टेबल ते किताब पियल आहे, मौसीकी जा औज़ार न, टीवी की गाल कोने, के स्क्रीन की गाल कोने, मुसलमानों चे तो मुझे टेबल ते किताब पेला। बेकदरा उम्मतियो, उन जो अॻियों जुमिलो चे तो उन किताबन में कुरान भी पियल, अंग्रेज़ा, गैर मुस्लिमा,
ईसाई आ और मुझे पैगंबर ते कलमो न पढ़ियो आ, लेकिन जे तो मुझे टेबल ते कुरान भी पेलो जी पढ़ण जे लाइ अॻिते वधां तो सभिनी खां पहिरियां दिल में ख्याल आयो मां अल्लाह जे किताब हिन कुरान मजीद के खणा तो जीअं हिन कुरान मजीद के खोलियां तो एक मुख्तसर जुमलन ते नंढड़ी आयात ते मुश्तमिल एक सूरत मुझे सामू अचे थी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह को तकासुर ताके माल दी कसरत गाफिल करे चलियो हत्ता ज़ुरतुल मकाबिर ऐसी ताई तवा कब्रन के वनी ॾिठो कल्ला सौफ़ तअलमून ताके वेझो ही खबर के पइजी वेंदी सुम्मा कल्ला सौफ़ तअलमून ताके जल्दी में खबर पइजी वेंदी कल्ला लौ तअलमून इल्मल यकीन ताके इल्म यकीन सा खबर पइजी वेंदी लतरवुन्नल जहीम जना तवा जहन्नम के ॾिसंदो तना अख खुलंदी त छा करणो छा करे आया हो छा कमाणो हो छा कमाए आया हो छा दामन में खणी अचणो हो छा खणी आया हो सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह जा माना रब तो का पुछंदो बंदा अख मुंह ॾिनी हुई छा ॾिठी ज़बान मुंह ॾिनी हुई छा ॻाल्हाई धड़कंदड़ दिल मुंह अता कई हुई ॿुधाइने के कीअं सिर्फ कई इन सम्मा वल बसरा वल फुआद कुल्लु उलाइक कान अन्हु मसूला तुझो परवरदिगार तो का पुछंदो ए बंदा मूं तोखे घर अता कयो से बुखारी जा अल्फाज़ ए बंदा मूं तोखे सफर जे लाइ सवारी अता कई मूं तोखे अहलो अयाल अता फरमाया वजअलतुका तरबा व तरस मुंहिंजा बंदा मूं तोखे अहिड़ो ठाहियो तुंहिंजी ऐश इशरत जी ज़िंदगी वरी ठाह वारी ज़िंदगी वरी शान शौकत वारी जिंदगी फ़अैन शुक्र ज़ालिक बंदा ॿुधाइने जो शुक्र किथे आहे सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम वो अंग्रेज चए थो वो ईसाई चए थो मुंहिंजी ज़बान मां दाह निकिरी वञे रड़ करे पंहिंजे घर वारनि खे सॾु करियां थो सॾु करे चवां थो त मुंहिंजा घर वारो जे सुकून जी तव्हांखे मूंखे ॻोल्हा हुई उहो सुकून मूंखे रब जे किताब क़ुरान मजीद में मिली वियो आहे। अॼु असां हिन किताब खे ईअं परे रखियो आहे जीअं दवा जे मथां लिखियलु हूंदो आहे न बच्चों की पहुंच से दूर रखे असां हिनखे एतिरो परे रखियो आहे केरु पहुची न सघे एतिरनि कपिड़नि में वेड़ियोसीं केरु खोले न सघे अल्लाह रहम करे कॾहिं अहिड़ी तस्वीर बि साम्हूं आई तिने रब जे किताब खे अॾो ई लॻी इन रब्बुल आलमीन जे कलाम ते ॼारा चढ़ी विया लेकिन इन ज़ालिम मुसलमान खे वक़्तु कोन मिलियो तिने खे पढ़े टाइम कौन मिली सके तिने के पढ़े हा अल्लाह जवानो जे किताब के पढ़ी गैर मुस्लिम मुसलमान थियन था ये मुसलमान जे तो मोट पढ़ने जे लाइ टाइम कोने एक मुख्तसर सूरत उन गैर मुस्लिम की जिंदगी में एतरो इनकलाब आंदो तो मुसलमानो हो मुसलमान बन जियो जुमला चावया अल्हाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुल मकाबिर ताकि माल की कसरत गाफिल करे अॼु असां गाफिल आहियूं मुंहिंजो भाउ चए थो मौलवी साहब दुआ करियो नमाज़ पढ़ा पढ़े तो कोन रात जो निंड सुम्हण लॻो हो हिन अलार्म सेट कयो फजर ते उथंदुसि उथे तो कोन थो कई नियत करे निंड कनि था त तहज्जुद ते उथसि पर उथे तो कोन थो कसम खणी चए थो अॼु खां पोइ कावड़ कोन थींदी वरी बि कंहिंसां विड़ी नाराज़ थी पवंदो आहे कॾहिं हल्फिया बयान ॾिए थो अॼु खां पोइ ठाहे जहिड़ा फितना फसाद कोन थींदा वरी बि कंहिंखां नाराज़ थी जहिड़ा करे नाराज़ को करे वेहे थो अल्लाह जा मानो पोइ इस्लाह कॾहिं थींदी पोइ इस्लाह कॾहिं थींदी साईं मौलवी साहब सुभाणे खां नमाज़ शुरू कंदुसि तूं कॾहिं शुरू कर तूं कॾहिं शुरू कंदे ही ज़िंदगी बसर थी रही आहे मां उन भाउ खे बि सम्झाइणु चाहियां थो जंहिंजा लम्हात मौसीक़ी ॿुधंदे गुज़रनि था गुनाह में गुज़रनि था अरब ख़तीब जो हिकु वाक़ियो ॿुधां थो को नौजवान ड्राइविंग करे रहियो मुंहिंजे ड्राइवर भाइरनि खे अल्लाह हिदायत अता फरमाए नमाज़ पढ़ूं पिया ट्रैक्टर हले थो एॾे आवाज़ सां रब ॼाणे थो पूरी नमाज़ कीअं गुज़रे थी ये मस्जिदों महफूज ना है ये चार दीवारी महफूज ना है मस्जिद जो तकद्दुस महफूज कोने का शादी हुई महीनन का आवाज बुधण वारन बुधाते मस्जिद जो तकद्दुस पामाल त्यो पे ही बेदबी थे पे चवण वारन ईं जो मौलवी साहब तुझे औकात पांजी असां जो तो खुश है शादी या को जनाजो तो रही है चवंदा हूं शादी या को जनाजो तो रही है चवंदा हूं ना ये जुमला थोड़ो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शादी ते फिट कंदो आहे के जरूरत चई ॾेखारे अबू बकर रज़ी अल्लाह जी शादी ते फिट कंदो अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे निकाह शादी ते फिट कंदो सुनन इब्न माजा जो जुमला किताब ज़ौज जो जुमला बाब ज़िजा आले मुहम्मदिन पढ़ो तो सही अम्मा फातिमा पांजे बाबा मोहम्मद जे घर मां रुख़सत थियूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा खणी मूंखे ॿुधायो छा खणी वियो हिकिड़ो बिहाणो हो
हिकड़ी चादर हुई, हिकड़ो पानी जो को बर्तन हो, हिकड़ो मशकीज़ हो। ये टिन थावन जा तस्करा मिलन था। किथे को चौथो हुजे तो मुमकिन ना। मुसलमानों चंद गण कुछ शयूं अल्लाह जो कसम कायनात में अड़ा जोड़ा किस्मत सां। यो घोट भी अजीम, या घरवारी भी अजीम आ, लेकिन चार शयूं घरां खणी रुखसत थियूं ऐं पंहिंजे मुड़स जे घर में पहुतियूं आहिनि। मुसलमानों ये अदाऊं ॿुधाइनि थियूं दुनिया जी का हैसियत ही कोन्हे, दुनिया जी का औकात ही कोन्हे। जेकॾहिं इज्जत आहे त दीन में आहे, जेकॾहिं इज्जत आहे त सिद्धे में आहे, जेकॾहिं इज्जत आहे त रब्बुल आलमीन जी बंदगी में आहे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। जेकॾहिं इज्जत ऐं सुकून आहे त रब्बुल आलमीन जी यादुनि में आहे। मुसलमानों यादि करियो, असां पाकीज़गी जा मुसाफ़िर आहियूं, असां पलीती जा दुश्मन आहियूं। असां तक़वा जा मुसाफ़िर आहियूं, असां बेगैरती जा दुश्मन आहियूं। याद रखो, असां गैरतमंद नबी जा गयूर मुसलमान आहियूं, असां बेहयाई जी हर अदा जा दुश्मन आहियूं। जेकॾहिं तव्हां विसारे चुका आहियो इंटरनेट हलाए त मां तव्हांखे यादि ॾियारणु चाहियां थो। दोस्त के महफ़िल में वेही गार गंद जा आदि थी जेकॾहिं विसारे चुका आहियो त मां तव्हांजे ज़मीर खे वरी सुजाॻ करणु चाहियां थो त तव्हां पाकीज़गी जा मुसाफ़िर आहियो, पलीती जे न। तव्हां गैरतमंद मुसलमान आहियो, तव्हां बेहयाई जे अदाउनि खां तमामु घणो परे रहण वारा आहियो। पंहिंजो पाण खे सुञाणियो, पंहिंजे तारूफ़ खे सुञाणियो, पंहिंजी हैसियत खे सुञाणियो। नथा सुञाणियो, अस जो रब तव्हांखे 11 कसम खणी यादि ॾियारे थी। घणा? 11 कसम। मामूली ॻाल्हि कोन्हे, का नंढड़ी ॻाल्हि कोन्हे, काड़ी बेहैसियत बेवुकत ॻाल्हि कोन्हे त तव्हां विसारे छॾियो। फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वशम्स वज़ुहाहा। कसम आहे सिज जो जी रोशनी, वल कमर इज़ा तलाहा। कसम आहे चंद्र जो जेको सिज खां पोइ ईंदो आहे, वन नहारी इज़ा जल्लाहा। कसम आहे ॾींहं जो जेको राति जे ऊंदाहिनि खे रोशनी में तब्दील करे छॾींदो आहे, वन नहारी इज़ा जल्लाहा वल लैली इज़ा यग़शाहा। कसम आहे राति जो जेका ॾींहं जी रोशनी खे ढके वठंदी आहे, वस्समा वमा बनाहा। आसमान खे ठाहींदड़ जो कसम ऐं आसमान जो कसम, वल अर्ज़ वमा तहाहा। ज़मीन जो कसम ऐं ज़मीन के विछाईंदड़ रब जो कसम, वनफ्सु वमा सव्वाहा। इंसानी नफ्स ज़ात ऐं वजूद जो कसम, उन्हें के ठाहींदड़ रब्बुल आलमीन जो कसम। 11 कसम टोटल थियनि था। रब्बुल आलमीन फरमाए तो फअल्हमहा फुजूरहा व तक़वाहा। इन बंदे ना मोह इल्हाम कयो आहे। तक़वा चाहे फिस्क फुजूर, हया चाहे बेहयाई चाहे। अल्लाह फरमाए तो वो बंदे के समझायो आहे। गैरत चाहे बेगैरती चाहे, अल्लाह समझाए छॾे। समझूं था सभु समझूं था। ऐं वॾी ॻाल्हि इन जे लाइ दलील जी बि ज़रूरत कोन्हे, वॾी ॻाल्हि इन जे लाइ को सबक़ पढ़ण जी बि ज़रूरत कोन्हे, वॾी अहम ॻाल्हि के उस्ताद जे सिखाइण जी बि ज़रूरत कोन्हे त गैरत ऐं बेगैरती में फ़र्क़ु कहिड़ो आहे। रब्बुल आलमीन समझायो आहे। उन खां पोइ अॻियां जुमला रब्बुल आलमीन फरमाए थो कद अफ़लहा मन ज़क्काहा। कामयाब थी वियो जंहिंजो नफ़्स पाक आहे। मुसलमानों, असीं गैरत जा मुसाफ़िर, असीं पाकीज़गी जा मुसाफ़िर, असीं इफ़त जा मुसाफ़िर, असीं तक़द्दुस जा मुसाफ़िर। असांखे कंहिंजो दुनिया में निकिरी, इंटरनेट में निकिरी, मोबाइल जी दुनिया में वञी असां नऊज़ बिल्लाह सभु कुझु विसारे छॾियो। असां पाकीज़गी जा मुसाफ़िर आहियूं। फअल्हमहा फुजूरहा व तक़वाहा कद अफ़लह मन ज़क्काहा व कद ख़ाब मन दस्साहा। अल्लाह फरमाए तो जे नफ्स के पलीत करे छॾियो, बर्बाद थी। माफ़ करियो मूंखे, अॼु निगाह बि पलीत था त ज़बान बि पलीत। छा ॻाल्हायो, छा ॾिसूं? अॼु दिलि जूं सोचूं बि पलीत बणिजी छॾियूं। वक़द ख़ाब मन दस्साहा। अल्लाह फरमाए तो बर्बाद थी वियो जे पंहिंजो पाण खे पलीत करे छॾियो आहे। सोचजो किथे असांजो वजूद पलीती में मुलविस कोन्हे। इस्लाम कजो। मां हिकु पैगाम ॾियणु चाहियां, मां हिकु मैसेज ॾियणु चाहियां थो। अल्लाह जा माण्हू छा थी वियो? गैरत जे लाइ को सबक़ पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, हया जे अदाउनि खे सम्झण जे लाइ कंहिं स्कूल सिस्टम में वञण जी ज़रूरत कोन्हे न। ही त हिकु फितरी शइ आहे, हिकु नेचुरल शइ आहे जेका हर माण्हू खे अचणु खपे। पर असांखे छा थी वियो त असांजा मुसलमान भाउ एतिरो आज़ाद थी विया त पर्दे जे ख़िलाफ़ एहतजाज थियनि था। मेरा जिस्म मेरी मर्जी जा नारा लगन था। मुसलमानों अॼो की दुनिया उते पहुची चुकी है जिते शायद असां दीन के विसारे चुका आहियूं। मां मिसाल ॾेई चुको आहियां त मुसलमानों दीन जे मुक़ाबले में दुनिया जी का हैसियत ही कोन्हे ऐं दीन जे मुक़ाबले में दुनिया जी का औकात ही कोन्हे। उन खां बाद आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया जी का हैसियत ही।
अचो रब्बुल आलमीन यो मंजर कीअं ज़िक्र फरमायो सूरह फज्र है। रब्बुल आलमीन फरमाए तो कल्ला इज़ा दुक्कतिल अर्ज़ु दक्कन दक्का, जॾहिं ज़मीन खे खणंदासीं, जबल खणंदासीं, टकराईंदासीं, ज़र्रनि में तक़सीम कंदासीं। वजाअ रब्बुका वल मलकु सफ़्फ़न सफ़्फ़ा, तुंहिंजो रब बि ईंदो ऐं फ़रिश्ता बि उते मौजूद हूंदा। वजीअ यौमइज़िन बिजहन्नम, पोइ उन ॾिहाड़े जहन्नम खे आंदो वेंदो। यौमइज़िन यतज़क्करुल इंसान व अन्ना लहु ज़िक्रा, इंसान चवंदो हाणे सम्झी वियो आहे। रब फरमाए तो हाणे जे समझो तो छा समझो, पोइ जहन्नम ॾिसंदो, जहन्नम जा मंज़र ॾिसंदो, फ़रिश्ता अल्लाह जे साम्हूं बीठल हूंदा। इन मंज़र में ख़बर अथव छा चवंदो, अल्लाह ने कोल का बचाए, अल्लाह ने बोल का बचाए, अल्लाह ने शर्मिंदगी का बचाए, अल्लाह ने निदामत का बचाए। चवंदो यक़ूलु या लैतनी क़द्दमतु लिहयाती, या लैतनी क़द्दमतु लिहयाती, या लैतनी क़द्दमतु लिहयाती। ए मुजरिम, हे बेनवाज़ी, गुनहगार, फासिक, फाजिर, नाफरमान इंसान चवंदो काश मां हिन ज़िंदगी में कुछ खणी अचां, के सजा हुजनि हा जेके अज़ाब खां बचाइनि हा, को ज़िक्र हुजे हा जंहिंसां रब राज़ी थी पवे हा, के दुआऊं हुजनि हा मुंहिंजो रब मूंसां परची पवे हा, के अदाऊं हुजनि हा मां जन्नत जो मुस्तहिक़ थी वञा हा, के नेकियूं के अहिड़ा बहितरीन अंदाज़ हुजनि हा मां पुल सिरात तां गुज़रां हा, के अहिड़ा बहितरीन नमूना उसवा हुजनि हा त मूंखे बि पंहिंजे साॻे हथ में अमाल नामो मिले हा। या लैतनी क़द्दमतु लिहयाती, काश मां पंहिंजी ज़िंदगी लाइ कुझु अॻिते मोकिलिया हा। फयौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला यूसिकु वसाक़हु अहद। अल्लाह फरमाए तो पोइ अहिड़ो अज़ाब ॾींदासीं, असांजे अज़ाब जहिड़ो अज़ाब केरु ॾेई कोन थो सघे। अल्लाह पंहिंजे पनाह में रखे, अल्लाह हिफ़ाज़त में रखे, अल्लाह पंहिंजे पनाह में रखे। रब्बुल आलमीन पंहिंजी नाराज़गी खां तव्हांखे मूंखे महफ़ूज़ फरमाए। थोरो सोचो, सभु कुझु हुजे, दौलत हुजे, पैसो हुजे, उहिदो हुजे, गाॾी हुजे, दुनिया जूं सभु सहूलियत हुजनि, पर जे अल्लाह नाराज़ थी पए तो पोइ दुनिया जा सभु अंदाज़, सब किरदार, सब उहदा हुजनि, पर जे रब्बुल आलमीन नाराज़ थी पए तो पोइ फयौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला यूसिकु वसाक़हु अहद। अल्लाह उनखे अहिड़ो पकड़ींदो, उनजी पकड़ जहिड़ी केरु पकड़ करे कोन थो सघे। युबस्सिरूनहुम यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाबि यौमइज़िन बिबनीह। मुजरिम चवंदो अल्लाह मुंहिंजा बच्चा जहन्नम में वञनि, मां बची अचां। हिकु सदको वालिद बर्दाश्त कोन थो करे सघे दुनिया में, पुट जे खिलाफ एक तानो बर्दाश्त कोन थो करे सघे दुनिया में, पुट जी हिकिड़ी शिकायत बर्दाश्त कोन थो करे सघे दुनिया में। मैदान महशर में चवंदो अल्लाह मुंहिंजा बच्चा जहन्नम में वञनि, मां बची वञा। वो फसीलत हिल्लती तोवे वमन फिल अर्ज़ जबीयन सुम्मा युंजी कल्ला इन्नहा लज़ा नज़्ज़ातिल लिशवा। चवंदो कबीलो जहन्नम में वञे, मां बची वञा, घरवारा जहन्नम में वञनि, मां बची वञा। को इलाइको वमन फिल अर्ज़ जबीया, समूरी ज़मीन जा सब इंसान जहन्नम में वञनि, मां बची वञा। कल्ला इन्नहा लज़ा। अल्लाह फरमाए तो ये कदम कोन थींदो इन मुजरिम जे लाइ भड़कंदड़ बार नज़्ज़ातिल लिशवा। अल्लाह असांखे पंहिंजे पनाह में रखे। अल्लाह ताला फरमाए तो बा इंसान जे चेहरे जी खल के साड़ींदड़ बार तदउ मन अदबर व तवल्ला। वॾा ॾींहं थिया, गुनहगार मस्जिद ॾांहुं मोटियो ई कोन, के साल गुज़रिया बेनमाज़ी जुमे खां सवाबी का नमाज पढ़ी कोन, के साल गुज़री आ कुरान हिन अल्लाह जे बाने खोले ॾिठो ई कोन्हे। रब्बुल आलमीन फरमाए तो तदउ, इहा जहन्नम जी बात सॾींदी। अल्लाह कंहिंखे मन अदबरा, रब्बुल आलमीन फरमायो जंहिं दीन खे पुठ ॾेई छॾियो। घणा ॾींहं थिया पुठ ॾेई हलिया वियासीं, कोन आयासीं, ताना ॾिनासीं। मौली साहब जेको ॿुधाईंदे असांखे ख़बर, मौली साहब असांखे पंहिंजे उसूलनि ते छॾियो, पंहिंजे रिवायतुनि ते छॾियो। तव्हां केरु थींदा आहियो हदीसूं ॿुधाइण वारा? तदउ मन अदबर व तवल्ला। अल्लाह फरमाए थो जंहिं शख़्स दीन खे पुठ ॾिनी आहे जहन्नम जी बाह हुनखे सॾु कंदी। व तवल्ला, जेको दीन खां मुंहुं मोड़े वियो आहे जहन्नम जी बाह हुनखे सॾे रही हूंदी। अल्लाह जा बानो केतिरा ॾींहं गुज़री, केतिरा ॾिहाड़ा गुज़रिया, बल्कि केतिरा साल गुज़रिया। मूंखे माफ़ कजो, मां पंहिंजे मारनि ऐं भेनरनि खे सम्झाइणु चाहियां थो। साल गुज़रिया बेनमाज़ी त ईद नमाज़ में अची वेंदो आहे, पर मुंहिंजो अमड़ियो, मुंहिंजो भाइरूं ऐं भेनरूं शायदि उनखे ईद जी नमाज़ में नसीब कोन थी। अल्लाह जा बानो केरु सम्झाईंदो, केरु नसीहतूं कंदो, केरु सबक़ ॾींदो उनखे? दड़का ॿुधूं था,
इख्तिलाफ भी करो था, तजाद भी करो, नाराज भी थो था, दुनिया जलाए मानी सही या गलत जे मसले में सिर्फ एतरी गाला लूण वधिक या घटा इन मसले में को मामूली मसलो थियो का गाल विसरी वई इन मसले में बणो था, इन मसले में नाराज थियो था। अल्लाह जवानो असा नमाज के सिखाई, असा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाओं के सिखारियो आइन। याद करियो ने नी के, याद करियो ने नी के, याद करियो ने नी के यौम यक़ूमुन नासु लिरब्बिल आलमीन जना पूरी इंसानियत अल्लाह जे सामो बीठल हो। याद करियो ने नी के यौम यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी। मुसलमानो कैफियत चाहुंदे ओ मंजर केरो दहशत वारो होंदो, ओ मंजर केतरो खौफ वारो होंदो। मुसलमानो जे मंजर ते अंबिया बि चवंदा वञनि अल्लाह मूंखे बचाए। नूह अलैहिस्सलाम चे अल्लाह मूंखे बचाए दा। ईसा अलैहिस्सलाम चे नफ्सी नफ्सी अल्लाह मूंखे बचाए दा। अल्लाह जा पैगंबर ची रहा हो अल्लाह मूंखे बचाए दा। मुसलमानो मंजर चाहुंदो जे मंजर ते रब जा अंबिया रब्बुल आलमीन साम ॻाल्हाए न सघंदा हुजनि। वखशातिल अस्वातु लिर्रहमान फला तस्मउ इल्ला हमसा जरा आवाज़ूं सब पस्त थी वञनि, सब घटि थी वञनि, के जुर्रत ही न थे तो रब्बुल आलमीन सब ॻाल्हाए सघे। मुसलमानों ने वक्त छा थींदो तव्हांजे मुंहिंजो सोचो केतिरा सिद्धा इन मुक़ाबले में केतिरा कूड़। सोचो केतिरियूं नमाज़ूं आहिनि ऐं ॿिए पासे केतिरियूं नमाज़ूं रहियल। थोड़ो सोचो सही इस्लाह केतरी है, नफरतू केतरी है। थोड़ो सोचो सही खैर खाही केतरी है, हसद है, नफरतू केतरी है। थोड़ो अंदाज पाने माजी पानी जिंदगी पाने अमाल नामे ते गौर ते करियो। फरिश्ते गुनाह घणा लिखिया हुंदा या नेकियूं घणियूं लिखियो हुंदियूं। इत्तकुल्लाह अल्लाह खां डिॼी वञो। वल तंजुर नफ्सु मा क़द्दमत दिगत सुभान अल्लाह छा कमायो अथव अॼु सोचे वठो, अॼु सोचे वठो। तव्हांखे रब्बुल आलमीन जी अदालत में अचणो आहे। मामूली मसलो तो कोन्हे न कि यतीम के धिक्का ॾेई परे करे छॾे। इहा का आसान ॻाल्हि त कोन्हे कि रस्ते मां वेंदड़ मिसकीन के ताना ॾेई उसां विड़ी पओ। इहो को आसान मसलो त कोन्हे कि गरीब के ॾिसी ज़िंदगी भर उसां जहिड़ा फितना ऐं फसाद कंदा रहो। मुसलमानो हिकु मंज़र ॿुधाइणु चाहियां, आख़िरत जो मंज़र भी याद ॾियारणु चाहियां। सुनन इब्न माजा जा जुमला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा को समुंड जो सफ़र करे वापस मोटी आया। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाकात थी। मुंहिंजा सहाबियो समुंड जो सफ़र करे आया हो। ॿुधायो का अजीब ॻाल्हि, का ताजुब वारी ॻाल्हि, का हैरानगी वारी ॻाल्हि मुंहिंजे साम्हूं ज़िक्र करियो। सहाबा हिकिड़ो अजीब वाक़ियो ज़िक्र कयो। चवनि था अल्लाह जा नबी वेठल हुयासीं, साम्हूं हिकु ॿुढड़ी गुज़री पई, मथे ते पानी जो मटको मौजूद हो। उहा साम्हूं जीअं गुज़री रही हुई हिकु ज़ालिम नौजवान अॻिते वधियो। उन ज़ालिम छा कयो, पंहिंजे हथ सां उन ॿुढड़ी खे धिको ॾेई छॾियो। उहा गोॾनि भर हेठि किरी पई, किरण सां जो मटको वेठि किरियो, उहो बि टुटी पियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मंज़र असां ॾिठो। उहा ॿुढड़ी कंध खणी उन्हनि ज़ालिम नौजवान निहारे थी ऐं निहारण खां बाद चए थी कैफ़ बिक या गुदर, मूं ते ज़ुल्म करण वारा नौजवान ॿुधा उन वक़्तु छा थींदो। अॼु तोखे जवाब कोन मिलंदो, अॼु तुंहिंजे ख़िलाफ़ को मुक़दमो कोन हलंदो, अॼु तुंहिंजे ख़िलाफ़ का FIR कोन कटिजंदी, अॼु तुंहिंजे ख़िलाफ़ को सियासतदान को जज को वकील कोन ईंदो। लेकिन ही जुमला यादि करियां, कैफ़ बिक या गुदर, मूं ते ज़ुल्म करण वारा, मूंखे धक हणी हेठि किराइण वारा, मूंखे ॿुधायो उन वक़्तु छा थींदो। इज़ा वज़अ अल्लाहुल कुर्सी, जॾहिं हिसाब किताब जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन पाण ईंदो। वला रब्बुक वल मलकु सफ़न सफ़ा, जॾहिं रब्बुल आलमीन हिसाब किताब जे लाइ ईंदो। व जमा अल्लाहुल अव्वलीन वल आख़िरीन, अल्लाह पहिरियां इंसान आख़िरी इंसान बि जमा कंदो। व तशहदुल ऐदी वल अर्जुल, अरे कूड़ ॻाल्हाइण वारो कूड़ ॻाल्हाईंदो आहे। ऐं नौजवान मूंखे ॿुधा जंहिं ॾिहाड़े हथ बि ॻाल्हाईंदा, जंहिं ॾिहाड़े पेर बि ॻाल्हाईंदा। सूरह यासीन अल यौमा नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। ज़बान ते ताला हूंदा, हे हथ ॻाल्हाईंदा, हे पेर ॻाल्हाईंदा, इंसान जी चमड़ी ॻाल्हाईंदे। वक़ालू लिजुलूदिहिम लिमा शहिदतुम अलैना क़ालू अंतकना अल्लाहु लज़ी अंतका कुल्ल शै। इहा चमड़ी खे चवण वारो मुखातिब थी चवंदो तो मुंहिंजे ख़िलाफ़ छो गवाही ॾिनी आहे। चमड़ी जवाब में चवंदी
मिली अल्लाह असांखे ॻाल्हाइण जी कुवत अता कई आहे तंहिंजे करे अॼु असां सच जी गवाही ॾिनी आहे तूं ॿुधा मूं ते ज़ुल्म करण वारा नौजवान उन वक़्तु छा थींदो तशहदुल ऐदी वल अर्जुल जॾहिं हथ बि गवाही ॾींदा जॾहिं पेर बि गवाही ॾींदा अॼु ज़ुल्म करण ॾाढो सवलो लॻो अॼु ताना ॾियण ॾाढा सवला लॻा अॼु बहणा ॾियण ॾाढा सवला लॻा अॼु साला साल जो नफ़रतूं ॾाढियूं आसान लॻियो अॼु दिलनि में हसद नफ़रत बुग़्ज़ खे पालण ॾाढो सवलो लॻो ॿुधायो जॾहिं मैदान माशर हूंदो हथ बि गवाही ॾींदा पेर बि गवाही ॾींदा ॿुधायो उन वक़्तु असांजो छा थियो लहज़े लहज़े जो हिसाब मिंट मिंट जो हिसाब थींदो हर सेकंड सेकंड जो हिसाब थींदो मुसलमान उन वक़्तु छा थींदो जंहिं वक़्त खे यादि करे मोहम्मद जा सहाबा रोअंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर अथव केतिरो रोअंदा मालूम भी अथव केतिरो रोअंदा पढ़ियो बि अथव केतिरो रोअंदा 40 दिहाड़ा गुज़री विया मुंहिंजा नबी काब सां कोन था ॻाल्हाइनि हलाल बिन उमैया सां कोन था ॻाल्हाइनि बरारा बिन रबी सां कोन था ॻाल्हाइनि 40 ॾींहंनि खां बाद हिकु ऑर्डर आयो हाणे इन्हनि जे घर वारनि खे बि चयो इन्हनि खां जुदा थी वञनि हिकु सहाबी जी घरवारी आई अल्लाह जा नबी दरख़्वास्त खणी आया मुंहिंजो मुड़ुसु ॿुढड़ो आहे कमज़ोर आहे ना तवा है उनसां हिकु वॾो मसलो आहे जंहिंजी दरख़्वास्त खणी पेश थी आहे अॼु 40 दिहाड़ा पूरा थी विया आहिनि मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे घर में मौजूदु आहे जॾहिं खां वठी तव्हां बाइकाट कयो आहे न 40 दिहाड़ा उनखे रोअण में गुज़री विया आहिनि मूंखे ॿुधायो उन साहबी का नमाज़ छॾी हुई मूंखे ॿुधायो उन साहबी भला कंहिंसां नाजाइज़ दुश्मनी कई हुई मूंखे ॿुधायो उन सहाबी भला कंहिं मिस्कीन कंहिं यतीम कंहिं गरीब ते ज़ुल्म सितम कया के मुंहिंजा नाजाइज़ हक़ खाधा मसलो केतिरो मुंहिंजे पैगंबर चयो जिहाद ते वञो सहाबी कोन वञी सघे 40 दिहाड़ा रोंदे गुज़री विया हत्ता के घरवारी आई चए थी अल्लाह जा नबी एतिरी त इजाज़त ॾियो मां पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करे सघां उन खे रोअण खां अलावा ॿियो कम ई कोन्हे हज़ारे न लखे ना किरोने गुनाह करे टहक ॾियण वारा मुसलमानों छा ख्याल है पंहिंजी ज़िंदगी ते गौर त करियो पंहिंजी ज़िंदगी जी कैलकुलेशन करियो हिसाब किताब त करियो सहाबा किराम हिकु ग़लती ते केतिरो रोअंदा हा रोंदे कई दिहाड़ा गुज़ारे छॾींदा तव्हांखे मूंखे छा थियो एतिरा जुरत वारा थी वियासीं गुनाह कयोसीं त छा थियो एतिरा मुतकब्बिर बणिजी वियासीं चवण लॻासीं गुनाह थी वियो त छा थियो अल्लाह जा बानो सहाबा किराम जे ज़िंदगियुनि ते गौर करियो सहाबा किराम जे अदाउनि ते गौर करियो से बुखारी किताबुल अदब जा जुमला आहिनि बाबुल हिजरा अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा नजर मनन का बाद ट्रोड़िन थियो नजर जो कफारो छा है हिकु गुलाम आजाद करियो त कफारो अदा थी वेंदो अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा हिकु गुलाम न से बुखारी जा अल्फाज 40 गुलाम आजाद कयो हिकु गुलाम के आजाद करण नजर जो कफारो आहे 40 गुलाम आजाद कर दियो उन खां बाद जॾहिं बि इहो गुनाह यादि ईंदो एतिरो रोंदियो ऐसी ताईं तो उहा पोती मुबारक जेका मथे मुबारक ते पातल उहा बि गोड़नि सां तर थी अत किरोड़ो गुनाहनि सां भरियल ज़िंदगी मुसलमानों केतिरो रोअण खपे रब्बुल आलमीन के राज़ी करण जे लाइ केतिरो इस्तिग़फ़ार करण खपे मुसलमानों यकीनन ज़िंदगी में सदमा बि हूंदा दुख बि हूंदा तकलीफ़ूं बि हूंदियूं निगाहुनि मां हज़ारे गोड़ा किरिया हूंदा जंहिंजी का क़ीमत कोन्हे जंहिंजी का हैसियत कोन्हे अचो क़ीमती गोड़नि जी ॻाल्हि करियो क़ीमती लुड़कनि जी ॻाल्हि करियो पंहिंजे रब खां सवाल कंदे रोअण सिखंदा करियो हिकु वाक़ियो नसीहत जे लाइ ॿुधाइणु चाहियां थो फ़ज़ीलत शेख गुलाम मुस्तफ़ा ज़हीर हफ़िज़हुल्लाह पंहिंजी ज़िंदगी जो वाक़ियो ॿुधाइनि था चवनि था शागिर्द हुयुसि जॾहिं पहिरीं क्लास जो किताब मूंखे मिलियो ज़रब यज़रिबु ज़रबन यादि करणु लॻुसि त मूंखां यादि कोन पिए थिए तकलीफ़ थी वरी परेशानी थी चवनि था किताब बंदि करे रखां थो सिधो मस्जिद में वञां थो ऐं एतिरो रोवां थो त शायदि एतिरो कॾहिं ज़िंदगी में मां रुनो वञा अल्लाह रब्बुल आलमीन उन खां बाद मूंखे ज़हन अता फरमायो हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह हू पाकिस्तान जे बहितरीन मुहक़क़ीन में शुमार थियनि था त मुसलमानों माण्हुनि जे साम्हूं बेशक खिलणु सिखो लेकिन अल्लाह जे साम्हूं रोअणु सिखो पंहिंजो नेकियूं बेशक यादि न करियो पंहिंजा गुनाह यादि करे रब जे साम्हूं रोअणु सिखो दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी निदामत अता फरमाए अल्लाह ताला अहिड़ी शर्मिंदगी अता फरमाए जंहिंखां बाद सची तौबा हूंदी आहे
पर खाली तौबा न, ज़बान जे तौबा जे लफ़्ज़नि सां गॾु निगाहुनि जा लुड़क ऐं ॻोढ़ा बि शामिल हूंदा आहिनि ऐं दिलि जा नेक जज़्बात भी शामिल होता है। तो मुसलमानों यकीनन हिन दुनिया के मुकाबले में दीन वॾो अज़मत वारो आहे। हिन दुनिया के मुकाबले में आखिरत जो मकाम ऐं आखिरत की हैसियत तमाम आला है। असां यकीनन पाकीज़गी जा मुसाफ़िर आहियूं। ज़िंदगी में जिते भी गलती आहे, जिते भी जुर्म आहिनि, जिते भी गुनाह आहिनि, नफ़रतूं आहिनि, हसद आहे, नाराज़गियूं आहिनि, तलख़ियूं आहिनि, मुंहिंजे ख़िताब खां बाद सभु मिटायो, पंहिंजी इस्लाह करियो, रब जे साम्हूं रोअणु सिखो ऐं मखलूक जे साम्हूं बेशक मुस्कुराइणु सिखो। दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अवांखे मूंखे तमाम मुसलमाननि खे भली तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजे जिन्हनि भाइयों ने प्रोग्राम कयो आहे, प्रोग्राम जो इनेकाद कयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जूं महिनतूं काविशूं मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दुआ है कि रौनकूं क़ाइम रहनि, इन्हनि रौनकनि के किथे कंहिं हादसे जी नज़र न लॻी वञे। मुसलमानों अचो, हिननि महफ़िलनि जा साथी थियो, हिन महफ़िलनि सां मुआमिन थियो। अल्लाह रब्बुल आलमीन अवां सभिनी खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। आमीन। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।